हींअर जी तव्हांजे साम्हूं पेश करे आहियूं वरी कलाम आहे, ॿिए क़िस्म जो कलाम आहे। प्रोफेसर राम पंजवाणीअ जो कलाम आहे, भगवती नवाणी जो आवाज़ु आहे ऐं हिनखे असां टीवीअ ते रेडियो ते ऐं थी सघे थो दुबई में त रोज़ु घणो करे हर रोज़ु इन ई कलाम जी फरमाइश हूंदी। सिक में सॼणु, सिक में सिक खे कीन सिखाए। हीअ आहे प्रोफेसर राम पंजवाणी जो अमर कलाम ऐं आवाज़ु आहे भगवती नवाणी जो, जंहिंखे असां मुनी दुनिया न त अधु दुनिया ॾेखारी आहे। सिक में सिकीअ खे सिक सजण जी पुछड़ी जयगारे कय मुखराब, सिक सजण जी पुछड़ी जयगारे कय मुखराब, विहां त विहण न अचे जे बिहां त थिया बेज़ार, हाणे जानी नीम जवाब, ओ त झलियां पंहिंजी जीअ खे सिक में, सिक में सिकीअ खे किन सिकाए सुहारा, ॾुखीअ खे किन ॾुखाए